मुल्क मदीनो रहमत वारो इश्क वरन खे पवे कॾहिं बका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह। पवे कॾहिं बका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह। सॾे बेसम्झ ॿारनि खे सेखारियो या रसूल अल्लाह। पुकारन या रसूल अल्लाह। अदा कोई बकोने को पुकारन या रसूल अल्लाह। अदा कोई बकोने को उन्हनि लाइ ऐब हूंदो जन ओ विसारियो या रसूल अल्लाह। उन्हनि लाइ ऐब हूंदो जन विसारियो या रसूल अल्लाह। पवे कॾहिं बका मुश्किल ओ पुकारियो या रसूल अल्लाह। पढ़ो सलवात सोहारी उन्हीअ सलवात जे सदके पढ़ो सलवात सोहारी उन्हीअ सलवात जे सदके खुदा ख्वाबन में सभिनी खे ॾेखारियो या रसूल अल्लाह। खुदा ख्वाबन में सभिनी खे ओ ॾेखारियो या रसूल अल्लाह। पवे कॾहिं बका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह। नबीअ जो नूर थियो पैदा हज़ारे साल हो अॻ में। नबीअ जो नूर थियो पैदा हज़ारे साल हो अॻ में। खुदा सां अर्श ते गॾिजी गुज़ारियो या रसूल अल्लाह। खुदा सां अर्श ते गॾिजी हो गुज़ारियो या रसूल अल्लाह। पवे कॾहिं बका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह। सना ख़ानीअ जे लाए सिकंदो ओ गुलाम नबी महेसर हो। सना ख़ानीअ जे लाए सिकंदो ओ गुलाम नबी महेसर हो।
सनागर के सडे भर में विहारो या रसूल अल्लाह सनागर के सडे भर में विहारो या रसूल अल्लाह पवे कॾहिं बका मुश्किल पुकारो या रसूल अल्लाह सडे बेसमझ ॿारन खे सिखारियो या रसूल अल्लाह पवे कॾहिं